अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, प्यारा नाज़रीन अस्सलाम वालेकुम। वेलकम टू लर्नर्स पॉइंट। लर्नर्स पॉइंट में अवांजो भलीकार है। टुडे वी आर गोइंग टू लर्न, अज असीं सिखंदासीं त व्हाट इज ग्रामर, ग्रामर छा आहे, एंड व्हाई डू वी रीड ग्रामर, ऐं असीं ग्रामर छो पढ़ंदा आहियूं। फर्स्ट क्वेश्चन इज, पहिरियों सवाल आहे व्हाट इज ग्रामर, ग्रामर छा आहे। आंसर, जवाब, ग्रामर, ग्रामर टेल्स अस द रूल्स ऑफ लैंग्वेज। ग्रामर असांखे ॿोली जा क़ाइदा सेखारींदो आहे, ॿुधाईंदो आहे हाउ टू रीड, कीअं पढ़जे, राइट लिखजे, एंड स्पीक ऐं ॻाल्हाइजे। The second question is, ॿियो नंबर सवाल आहे why do we read grammar, असीं ग्रामर छो पढ़ंदा आहियूं, कहिड़ा सबब आहिनि ग्रामर पढ़ण जा। उनजो असां तव्हांखे पहिरियां इंग्लिश में तारुफ़ ॾींदासीं, पोइ तव्हांखे सिंधी में था ॿुधायूं। Without grammar we just can learn speaking any language. Suppose you go to another country like Saudi Arabia and live there for a few years, and you start speaking. That's a common thing. In that way, you just can speak their language, but until you don't study grammar, you cannot be a great philosopher or writer in that language. That's the reason we read grammar. To make grip on any language, so we must study grammar. ग्रामर खां बग़ैर असां फ़क़ति कंहिं बि ॿोलीअ खे ॻाल्हाए सघूं था। फर्ज़ करियो तव्हां सऊदी अरब वांगुरु कंहिं मुल्क वञो था ऐं हुते वञी कुझु साल रहो था ऐं तव्हां अरबी ॻाल्हाइण शुरू था कयो। इहा हिकु आम ॻाल्हि आहे त उन तरीक़े सां तव्हां फ़क़ति उन्हनि जी ॿोली ॻाल्हाए सघो था, पर जेसीं ताईं तव्हां ग्रामर नथा पढ़ो, तव्हां उन ॿोली जा वॾा फिलासफर या लेखक नथा बणिजी सघो। तंहिं करे कंहिं बि ॿोलीअ ते उबूर हासिल करण लाइ असांखे ग्रामर ज़रूरु पढ़णी पवंदी। तव्हांजी महिरबानी। इफ यू लाइक अवर वीडियो, जेकॾहिं तव्हां असांजी वीडियो खे पसंदि कयो, सो प्लीज़ लाइक अवर वीडियो, असांजी वीडियो खे लाइक कंदा, सब्सक्राइब अवर चैनल, असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। लर्नर्स पॉइंट।